जो तंग चौ सुभान अल्लाह। ए गुजड़े भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो तई गुजड़े भेद अहमद दी कहीं को कल न पई अजो तई। ही अंधो था तो तद मुंह जड़ो आ तो जड़ो छामेया महबूब जी ज़ात बाबरकात चवी तो आदम जी औलाद मां आदम जी औलाद हाओ मञा थो पर मां हिकड़ी गाल तो खां पुछां अदा असां इंसान छा मूं ठाया आहियूं चो मिट्टीअ मां ॾाढे जो छा मूं ठाया हो ज़ोर सां चओ। महबूबन करीमन जे ज़ाहिरी जिस्म मुबारक खे बि अल्लाह पाक मिट्टीअ मुबारक मां पैदा कयो हेॾे निहार तकड़ न कजा वज़ू न भंजा पंहिंजो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था जह जखरो जस खरो ब्या मिड़े ई मल अड़े मिट्टी तह मुरसल हुई असला एतरी। तू छा मां ठाहियो आहे चओ चओ छा मां ठाहियो आहे हबीबन जे जिस्म तरके बि वला ज़ाहिरी तरह हिकड़े मिंट ला थो मन खणी महबूबन करीमन जे जिस्म तरके अल्लाह ताला मिट्टी में पैदा फरमाया। कुरान बुध रब चौंदो आ मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। मां तवा के जमीन मां मिट्टी में पैदा कयो आ जाथो तवा जो कंबीर खयो आ वरी उते ही तवा जी कब्र ठंदी वरी उन्ही कब्र मां तवा के क़यामत जे ॾियारे उथारींदुस। ओ बादरह जा मुसलमान जेकॾहिं तू मिट्टी मां आहे त तुंहिंजी मिट्टी बाडर मां खई हूंदी बगीअ मां खई हूंदी मुंहे मां खई हूंदी डोकरीअ मां खई हूंदी लाड़काणे मां खई वई हूंदी नसीराबाद मां या दादूअ मां खई वई हूंदी ओदा या कंधकोट मां या जेकमाबाद मां पर सॼे जहान खे पक्का त मुंहिंजे महबूब करीम जे जिस्म पाक जी मिट्टी मदीने मां खई काथो खई वई ॾाढे जो किथो खई वई खुदा जो कसम आ सॼे रूह ज़मान जी जहान जी मिट्टी मदीने जी मिट्टीअ तां कुर्बान। गुबारुल मदीनत शिफाउ मिन कुल दाअ। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी या हदीस पाक जज्बुल कुलूब में रिवायत कई आ चवे थो त मदीने पाक जी जेका दज़्ज़ा मदीने शरीफ जी जेका गुबार आ उहा जेकॾहिं पाणीअ में पिसाए कंहिं बीमार खे पीआरो त हर मर्ज़ जे लाइ दवा आहे। अॻिते हल और मुंहिंजा दोस्तो जंहिं जाइ ते मुंहिंजो हबीब सल्लल्लाहु उनखे चइबो आहे रोज़ो छा चइबो आहे ॾाढो छा चइबो आहे रोज़े रसूल छा चइबो आहे महबूब जो रोज़ो। मुंहिंजा दोस्त सारे जहान जा रोज़ा हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब जे रोज़े जी छांव हिकिड़े पासे। रब करीम जो कसम अञा अंदर रोज़े पाक में वञ अंदर रोज़े पाक जे अंदर मुंहिंजे महबूब पाक जी जाइ आ पर मुंहिंजो महबूब अॼु बि आरामी आ अल्लाह जो नबी हयातुल नबी आ मा ज़म्महू अज़ाअहुल करीम फहुवल बुक़अतु आज़म व अशरफु मिनल काबत हत्तल अर्शल मनीफ़ा। सारे जहान जे आलमन जो फैसलो आ त जंहिं जाइ ते मुंहिंजो हबीब सुतो आराम करे रहियो आ उहा मिट्टी जेका हबीब जे पासन जिस्म खे लगी आ रब जो कसम उहा मिट्टी पाक काबे खां त अफज़ल आ पर अर्शे मुअल्ला खां भी चओ अर्शे मुअल्ला खां भी ज़ोर सां चओ अर्शे मुअल्ला खां भी तो तू तो चे मिट्टी में ठहियो आहे अरे वहा मिट्टी थे समझी तो आहे छा वहा कहिड़ी मिट्टी आ खुदा पाक जो कसम आ जे तू मिट्टी थो चवी तो वहा मिट्टी भी खुदा जो कसम आ खुदा जे काबे खां त अफज़ल आ पर खुदा जे अर्श खां भी अफज़ल आ। पोइ जेका अर्श खां अफज़ल हुजे ऐं ॿी हुजे कलर वारी मिट्टी नसीराबाद जी मूंखे सच ॿुधाए कजड़ियूं थींदियूं ॾाढे ॻाल्हि कजड़ियूं थींदियूं ऐं तो वारो मिट्टीअ जो पिनोड़ो अलाए कहिड़े पाणी में मलाए कन ॻोहियो अवां सुनन जो त खणी दादू वारे पाणी में ॻोहियो हूंदऊं पर मांखे पक्का तने वहाबिन जो जेको मिट्टीअ जो पिनोड़ो आहे सो गॾ जे मुठ में ॻोहायो हूंदो। अरे तो वारे मिट्टीअ जे पाणीअ खे किने पाणीअ में ठाहे तोखे ठाहियूं खुदा जो कसम आ महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजे रूह अतहर खे जॾहिं जिस्मानी सूरत पे ॾिनी वई उन टाइम ते आका पाण थो फरमाए त मुंहिंजे जेका मिट्टी नूर मिट्टी हुई उन नूरानी मिट्टी मुबारक खे अल्लाह तबारक व तआला तस्नीम जे पाणीअ सां ॻोहियो उहो पाणी जेको जन्नत जे आला पाणनि खां बि अफ़ज़ल पाणी।
और मुझे महबूब जी ज़ात ता कुर्बान वञा। अरे तू महबूब जहिड़ो कीअं तोखे पघर ईंदो आहे त बदबू थींदी आहे। मुंहिंजे आका जे लाइ जंहिं सैर सां साजन हलियो से सैर सभु सुरहा थिया। मां भञा मण मुश्क जा ऐं अतर हारींदो वयो। मुंहिंजो महबूब मदीने पाक मां जंहिं जाइ तां लॻंदा हफ़्तनि जा हफ़्ता गुज़री वेंदा खुशबू करण वेंदी। मुस्लिम शरीफ जी रिवायत आहे सही बुखारी खां पोइ 2 नंबर ते जेको सचो सही किताब आहे। मतां तव्हांखे जो रुगो किसा थो ॿुधायां ॿुध हदीस रसूलुल्लाह जी। महबूब जी ख़िदमत में हिकिड़ी माई आई। केरु आहे चओ माई। केरु आई? सहाबियाणी आई। या रसूल अल्लाह चओ या रसूल अल्लाह। काल मुंहिंजी न्याणी बालिग थी वई आहे। हाणे मूंखे ज़मीन जा इहे महसूस थो थिए टांडनि ते वेठी आहियां। अल्लाह जे हबीब जो हुकुम आहे त न्याणी बालिग थे जल्दी उथारियो। मां पाण ॿुधो आहे नबी सही तुंहिंजे ज़बान खां अली सही खे तव्हां पे चयो त प्यारा अली 3 कम जल्दी कजां। नमाज़ जो वक़्तु अचे त जल्दी पढ़जां देर न कजां। जनाज़ो तयार थी वञे त जनाज़ो जल्दी पढ़ी दफ़न कराइजां। जेकॾहिं वियाह तुंहिंजे घर में न्याणी तुंहिंजे घर में जवान थी वञे हिकु राति थिए त ॿी रात न विझजां। या रसूल अल्लाह मुंहिंजी न्याणी नौजवान थी वई आहे। न्याणीअ खे परणाइणो आहे मिसकीन आहियां ॾोकड़ कोन्हे छा ॾियां। तंहिंजे करे साईं जन वटि तोहफ़ा ईंदा आहिनि। या त ख़ुशबू ॾियो त शादी जी राति न्याणीअ खे मखियां या वरी पैसा ॾियो त बाज़ार मां ख़रीद करे अचां। मुस्लिम शरीफ जी हदीस पाक में ईंदो आहे आका नामदार फरमाइनि था शीशी खणी आ त मां मोहम्मद करीम तोखे ख़ुशबू ॾियां। माई चयो त को हबीब वटि अंबर हूंदो मुश्क हूंदो को ज़ाफ़रान हूंदो। माई वही शीशड़ी खणी आई मुंहिंजे आका जे हथनि में ॾिनई। रहमत वारे नबीअ पंहिंजे पेशानी मुबारक ते हथ हणी पघर आयल हो हीअं पघर जा 2-3 कतरा उन में विझी पाण शीशी जो मुंहुं बंदि करे पाण फरमायो त हिन पंहिंजा हिकिड़ो फुड़ो शादी जी राति न्याणी कहण जा। ख़ुदा जो कसम आहे अल्लाह शाहिद आहे क़ुरान खणी आ त मां मथे ते रखी तोखे ॿुधायां। शादी जी राति थी उन औरत पंहिंजे न्याणीअ खे मखी। हिकु ॾींहुं न 2 ॾींहं न साल न उहा न्याणी 90 साल जहिड़ी ही खुशबू जिस्म मां कान वई। घणा साल? ॾाढे ॻाल्हि।